अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, कुछ वक्त पहिरियां मीडिया ते एसएसपी हफीजुर रहमान बुक्टी साहब सच चए पियो त एसएचओ शकूर लाखो जा धारेलनि सां वास्ता आहिनि। सो उन वक्त सभई ईअं चवनि पिया त एसएसपी हफीजुर रहमान बुक्टी जेको आहे उहो ग़लति चए थो पियो, ग़लति बयानियो ॾिए थो पियो, लेकिन तारीख़ गवाह आहे त अॼु उन जो उहो कौल आहे उहो सचो साबित थियो। जो एसएचओ शकूर लाखो पंहिंजे पुट जी शादीअ में उन्हनि नामीनेट मशहूर धारेलनि खे घुरायो जेके केसनि जे अंदरि मुलविस आहिनि। सो ॾोहारी माण्हुनि खे घुराइण इहो पुलिस ऑफिसर जो हिकिड़ो ग़लति अमल आहे। हालांकि पुलिस ऑफिसर जो कमु इहो आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करणु, उन्हनि खे गिरफ़्तार करणु, न कि उन्हनि खे प्रोटोकॉल ॾेई करे उन्हनि जी इज़त करणु ऐं उन्हनि खे पंहिंजे महफ़िलनि जो मोर करणु। सो इहो पुलिस जो ऑफिसर जो इहो कमु न आहे। सो अहिड़े अमल मां ज़ाहिर थिए थो पियो त कानून जेकी आहे उहो ग़रीबनि, बेवस, बेसहारनि, लाचार माण्हुनि जे लाइ आहे। बाक़ी पुलिस ऑफिसर बाअसर माण्हुनि जे लाइ कोई बि कानून कोन्हे। जेके ॾोहारी आहिनि, जेके इंसान ज़ात जा दुश्मन आहिनि, उन्हनि खे पंहिंजे महफ़िलनि जो महिमान करणु इहो पुलिस ऑफिसर जो कमु न आहे। अगरि को ग़रीब माण्हू ईअं करे हा जो अॼु इहो एसएचओ शकूर लाखो जीअं कयो आहे, धारेलनि खे घुराए करे उन्हनि जी इज़त कई आहे, उन्हनि जी सुठे नमूने सां उन्हनि खे प्रोटोकॉल ॾिनो आहे, पर जेकॾहिं को ग़रीब माण्हू करे हा त पुलिस उन जे ख़िलाफ़ कार्रवाई करे हा, उन जे घर खे ड्राहे छॾे हा, उन खे गिरफ़्तार करे हा, उन जे घर खे बाहि ॾेई करे साड़े छॾे हा। लेकिन कानून जेको आहे उहो सिर्फ़ ग़रीबनि जे लाइ आहे, बाक़ी ऑफिसरनि अमीरनि जे लाइ कुझु बि कानून कोन्हे। सो कानून सभिनी जे लाइ बराबरि हुजणु खपे। छो त अगरि पुलिस ऑफिसर जे ख़िलाफ़ को कार्रवाई न थींदी त पोइ जेके कानून लागू कंदड़, जेके पुलिस ऑफिसर इदारनि जा जेके ज़िम्मेवार ख़ुदि जेकॾहिं अहिड़ी शइ जे अंदरि मुलविस आहिनि त पोइ आम माण्हू उन्हनि खां कहिड़ी इंसाफ़ जी उमेद रखंदो। सो अॼुकल्ह असांजे समाज जे अंदरि जेके बि बुरायूं थियनि थियूं पियूं, उन्हनि जा बुनियाद जेके आहिनि उहे या त सरदार आहिनि या असांजा पुलिस ऑफिसर आहिनि, उन्हनि जा सहूलियतकार, उन्हनि खे सपोर्ट करण वारा। अॼु जेके बि ॾोहारी आहिनि या जेके बि वारदात थियनि था पिया, चोरियूं थियनि थियूं पियूं, जेके बि बुरायूं थियनि थियूं पियूं, शराब जा गुथा हलनि था पिया, त उन्हनि जा सहूलियतकार बाअसर माण्हू आहिनि। उहे उन्हनि जे हमदर्दी तौरु, उन्हनि जे सपोर्ट तौरु उहे अहिड़ा कमु करनि था पिया। उन्हनि खे ख़बर आहे त असांखे कुझु बि न थींदो, छो त असांजी ऑफिसरनि सां दोस्ती आहे, असांजे ऑफिसरनि सां ताल्लुकात आहिनि, असांखे छा थींदो। अॼु एसएचओ शकूर लाखो पंहिंजे पुट जी शादी जे अंदरि उन्हनि खे घुरायो आहे त पोइ इहे ई साॻिया ई जेके धारेल आहिनि, जेके केसनि जे अंदरि मुलविस आहिनि, उहे ॿ क़दम अञा अॻिते थींदा, छो त उन्हनि खे ख़बर आहे त असांखे कुझु बि न थींदो। सो आला अख़्तियारनि खे खपे त अहिड़नि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे त जीअं इहे जेके ॾोह कंदड़ ॾोहारी आहिनि उन्हनि खे जेको आहे उन्हनि जी जेके रस्तो आहे उन्हनि खे जेको आहे रोकियो वञे ऐं उन्हनि जी जेका हमदर्दी आहे उहा ख़तमु कई वञे ऐं कानून जी जेका बालादस्ती आहे उहा बहाल थी सघे। छो त कानून सभिनी जे लाइ बराबरि आहे, चाहे पुलिस ऑफिसर करे, केर बि हुजे, ग़रीब करे, जेको बि आहे, सभिनी जे लाइ कानून बराबरि आहे। सो आला अख़्तियारनि खे खपे त एसएचओ शकूर लाखो जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं नोटिफिकेशन जारी कई वञे। असां आईजी साहब खां, डीआईजी साहब खां इहो ई पुरज़ोर मुतालबो था कयूं त इन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, जीअं जेके असांजे सिंध जे अंदरि जेके बि धारेल आहिनि, केर बि हुजे, उन्हनि जा सहूलियतकार, सपोर्ट करण वारा आहिनि, उहे पुलिस ऑफिसर न हुजनि। अस्सलाम।